बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। बाहूकोसो में खोसा बिरादरी पारां निंदवानी बिरादरी जे माण्हुनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज। खोसा बिरादरी जे हाफ़िज़ मोहम्मद इसहाक़ खोसो, असगर अली, हाफ़िज़ प्यारो खोसो ऐं ॿियनि जैकब न्यूज़ ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त निंदवानी बिरादरी जे माण्हुनि पारां बिना सबब घर ते फायरिंग कई पई वञे। जवाबदार अली शेर निंदवानी, जावेद, अब्दुल हफ़ीज़ निंदवानी ऐं ॿियनि मथां केस दाख़िल करायो त हुननि ज़मानतूं कराइण बाद ॿीहर हमलो कयो आहे। असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। खैरपुर में औरत पारां थाणे ते ज़िना जी कोशिश जो इल्ज़ाम। NGO में मुलाज़िमत कंदड़ तहमीना खिलजी दाहींदे चयो आहे त मोटरसाइकिल ते वेंदे खोड़ा पुलिस रोके थाणे ते खणी वई, जिते SHO एजाज़ मक्सी ज़िना जी कोशिश कई, रड़ियूं करण ते छॾे फ़रार थी वियो। SSP खैरपुर की अपील आहे त नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो वञे। हैदराबाद प्रेस क्लब में सिंध जे जाखोड़ी किरदार हारिन जे हक़नि लाइ अणथक जिद्दोजहद कंदड़ नाले वारे सहाफ़ी कामरेड ग़ुलाम रसूल सातो खे भेटा पेश करण लाइ ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंखे जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी, मोहम्मद यूनिस महर, महेश कुमार, पुनल सारियो, अमर सिंधी ऐं ॿियनि ख़िताब में कामरेड ग़ुलाम रसूल सातो जी कयल ख़िदमतनि खे साराहियो ऐं खेसि लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। सेवण में वर्क्स एंड सर्विसेज खाते जी बेध्यानी सबब सेवण ब्यूटिफिकेशन प्लान रोलड़े जो शिकार। इंजीनियर वर्क्स एंड सर्विस जी नाक़िस पॉलिसीज़ ऐं बेध्यानी सबब शहर जा रोड रस्ता ऐं नाला खंडराज जा मंज़र पेश करण लॻा। सेवण जी अवाम पारां सिंध हुकूमत खां मुतालबो कयो वियो आहे त करप्ट अमलदारनि ऐं ठेकेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सेवण जी अवाम खे सहूलतूं मुहैया कयूं वञनि। खैरपुर नाथन शाह वेझो अणसुञातल चोर बिजली जे ट्रांसफार्मर मां सामान चोरी करे फरार। ॻोठ सोराब गचल में राति देर सां अणसुञातल चोर लोड शेडिंग दौरान बिजली जे ट्रांसफार्मर मां कीमती सामान कढी फरार थी विया। इलाइक़े वासियुनि मुतालबो कंदे चयो आहे त चोरनि खे पकड़े सख़्त सज़ा ॾिनी वञे। जेकॾहिं लोड शेडिंग न हुजे हा त चोरी बि न थिए हा। नओं ट्रांसफार्मर फराहम करे बिजली बहाल कई वञे। DC मटियारी जी सदारत हेठि टाउन ऐं म्यूनिसिपल ऑफिसर जी गॾिजाणी। डेप्यूटी कमिश्नर सैयद मुर्तज़ा शाह लाॻापियल अमलदारनि खे हिदायत ॾींदे चयो त शहरनि जी सफ़ाई सुथराई ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। स्ट्रीट लाइट्स जो जोॻो इंतज़ाम कयो वञे त जीअं तरावीहनि दौरान शहरनि खे का बि परेशानी न थिए। गॾिजाणी में असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी, असिस्टेंट कमिश्नर हाला अब्दुल फताह पांवर समेत ॿियनि लाॻापियल ऑफिसर्स शिरकत कई। खैरपुर में ॻोठाणनि मर्द तोड़े औरतुनि जो बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ अरबाब अली चन्ना वासिन मुस्मात नूरजहां, वहीदा, नवीदा ऐं ॿियनि टंडो मस्ती जे बासरनि महराब अली नारे जो, इलियास, नादिर अली, दरिया ख़ान, दिलबर ख़ान, ज़ुल्फ़िकार नारे जो ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाहियो आहे त कणिक जो फसल तयारु थियण ते महराब नारे जो 10 लाख रुपया भत्तो तलब करे रहियो आहे। इनकार करण ते असांजी नींगरिन वहीदा ऐं नवीदा नारे जो खे अगवा करण ऐं फसल खे बाहियूं ॾेई साड़ण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। पुलिस मदद करण बजाए असांजे मर्दनि रजब अली नारे जो ऐं ॿियनि ते कूड़ा केस दाख़िल करे खेनि जेल मोकिले छॾियो आहे, जेके ज़मानत ते आज़ाद थी आया आहिनि। हुननि अपील कई त तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मटियारी शहर समेत ज़िले जे अक्सर इलाक़नि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां मींहुं। केतिरनि ई कलाकनि खां जारी बरसात सबब मौसम ख़ुशगवार। वक़्फ़े वक़्फ़े सां जारी मींहुं सबब बिजली केतिरनि ई कलाकनि खां ग़ाइब। शहर जे अक्सर इलाक़नि में गंदो पाणी रोडनि ते जमा थी वियो। उडेरो लाल स्टेशन में औरत जो मुड़ुस सस ऐं सहुरे ख़िलाफ़ एहतजाज। तशद्दुद जो इल्ज़ाम। 20 वरनि जी सुनीता बंद पयल घर आॾो एहतजाज कंदे दाहियो आहे त मुड़ुस पहलाज वालानी, सस जीवी ऐं सहुरो मोहन रोज़ानो तशद्दुद कंदा हुआ। इलाज न थियण सबब मुंहिंजो मासूम पुटु फौत थी वियो। तशद्दुद बाद घरां निकाली ॾेई घर खे तालो हणी फरार थी विया आहिनि। हुन चयो त इंसाफ़ न मिलियो त इंतहाई क़दम खणंदसि। ऐं सकरंड में मोनो टेक्निकल कॉलेज में एहसास प्रोग्राम एजेंट माफिया सरगर्म। ग़रीब ऐं मिस्कीन रोज़ेदार औरतुनि ऐं परे परे खां आयल औरतुनि जी सरेआम तज़लील करण लॻा। मुस्तहिक़ औरतुनि एहतजाज कंदे चयो आहे त हिते न पाणी जी सहूलत आहे, न वेहण लाइ को बंदोबस्तु थियल आहे। रक़म कटौती जो नोटिस वठी सेंटर्स ते सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। थी हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।